पाण फरमाता त बतायो फकीर रहमतुल्लाह अलैह दरवेश हो ताके बुधाया मानू चंदा तो वाणियो असल में हुयो पर पो वरी मुसलमान थियो असल में छा हो त टंडे अल्लाह यार जे भरमा हजरत गौसल आलमीन मुल्तान वारो बुजुर्ग अची लंघियो हे वाणियो हो कोहर पे विके चणन जा चणा झोलीअ में झलियो छोला तहां जे मुल्क में छोला घणा थींदा ये छोला पे विकई गौसल आलमीन अची वण जे हेठा वेठा जमात समोरी समेत मंझंदो ही ॾींहुं त पियो बुजुर्ग फरमायो त ॿीं ठरे तड़ते वञो जमात खे लगी बुख हे वाणियो बीठो हो वतायो फकीरन जो फकीर असांखे ये चणा तॾे तोखे ॾोकड़ ॾियूं तकरीबन को 2-3 किला चणन जा हुआ फकीर अगते वधी फकीरन के जो निहारे वरी गौसल आलमीन ने निहारे हिन जे दिल में धक लगो है जहड़ो तेहड़ो जवान ना जेका झोलिया फकीरन में विरहाए ॾिनी आ हजरत गौसल आलमीन सब कयो आ फकीरन जा पैसा घणा चओ त मां तोखे ॾोकड़ ॾियां तो मुंहिंजे जमात खे छोला खाराया हन बतायो फकीर तो चे कुर्बान वञा झोली कबूल पवे छा थे केड़ी झोली छोलन वाली निंड अची वई जागो था फकीर के चढ़ा वराए नहीं न गौसल आलमीन फरमायो अबा बेखबर पैसा घणा त फकीर तो जे के बुलाया झोली कबूल पवे पैसा को न खपन हजरत गौसल आलमीन जो रहमत जो दरिया जोश में आयो ओ फकीर तुझी झोली कबूला तू असा जे झोली में आहे फकीर तो चवे ला इलाहा इल्लल्लाह सभई चो मुहम्मदुर रसूलुल्लाह वो मुसलमान थियो पर हिंदू चवंदा हा त असां जो मुसलमान चवंदा हा मुसलमान थियो आखिर हुन जो 100 वरियो पूरो थियो वतायो फकीर जो मन मरण घड़ी ते आयो आ त मल बुजुर्ग जा पोया पसा हुजन हिन जा हथ ठायो पैर ठायो अखियूं ठायो रात जूं ॼाड़ियूं ॿधो बुजुर्ग जो दम परवार थियो जमल मरियो त हिंदुनि जी हुकूमत आ हिंदू चवन पिया सारींदासे मुसलमान चवन जनाज़ो पढ़ी पूरींदासे हिंदुनि जो ज़ोर आ हिंदू पंहिंजा हाकिम वठी आया मुसलमान प्या मरदासे पर वतायो मुसलमान के दफन कंदासे झेड़ो जमल शुरू छो वतायो फकीर पयो आ जमल लठबाजी शुरू थियण वारी आ फकीर उथी वेही रहियो अबा वेढ़ो न असां हिते मरदासे ई कोन उते मरदासे जाते झेड़ो ई कोन हूंदो फकीर मरदा न फकीर जेरा हाओ या न फकीर इनमें मुल्लुड़न के खबर कान थवन भागन के इनके अकुली कोन थव इनके समझई काने का खतम अल्लाह अला कुलूबिहिम वाला समहिम वाला अबसारहिम गशावा रब जे जातन जे अखन ते दिलन ते मोहरू हणी छजन खुदा जो कसम आ तमा तो के अज भी अल्लाह जा वली कब्र में हुकूमत बिठा कर खुदा जा बाना कब्र में बादशाही बैठा रुबो असा का पर्दे में हिजाब में हला व्याहन अला इन औलिया अल्लाह हे मुत्तफका फैसलो उलमा इस्लाम जो अला इन औलिया अल्लाह ला यमूतून बल यंतकलून मिन दारन इला दारन उखरा अल्लाह जा वली मरदाना हिकड़ो घर छड़े बे घर दे विंदा